नाज़रीन, तलार जे शहरनि वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जा वधायल अघ वापसि वठण ऐं अवाम खे रिलीफ फ़राहम करण जो मुतालबो करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ताहिर समूह। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हिकु भेरो ॿीहर पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ शहरी सरापा एहतिजाज बढ़ियल आहिनि। शहरियुनि चयो त हर 15 ॾींहं वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जा अघ वधाए आवाम ते बम किराए रही आहे। महांगाई जो तूफ़ान बर्पा हुजण सबबि शहरी अज़ाब में मुब्तला आहिनि। इन हवाले सां शहरी आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, डीज़ल जी माना पैसनि में वाध कई वई आहे त इहा आवाम ते वॾो ज़ुल्म कयो आहे। अॻे ई आवाम ॾाढी परेशान आहे वीचारी। इहा महांगाई थींदी वञे इन करे पेट्रोल वधी वियो आहे। असां ग़रीब माण्हू केॾांहुं वेंदासीं? पोइ हर शइ इन जे करे महांगी थींदी वञे। असीं ॾिसो पिया सभु शइ वठूं पिया पैसनि खां। महांगाई एॾी थी वई आहे, ॾींहं के ॾींहुं तमामु वञे थी वधंदी ऐं असां ग़रीबनि जो ॾींहुं हर महीने पेट्रोल जो त नओं रेट आहे। गाॾियूं हलाइण बि असां चऊं था छॾे ॾियो, छो त बचति आहे कोन को ऐं एतिरो रोज़गार कोन्हे, सवारी कोन्हे को। ॿियो त पेट्रोल महांगा आहिनि, ॿियो महांगाई जाम आहे। इन हिसाब सां पेट्रोल जो थोरो रेट घटि कयो वञे त पेट्रोल जे करे वधंदी आहे हर शइ। गाॾियुनि जो रेट इहो कारोबार हर चीज़ जेको आहे सो पेट्रोल जे करे ई वधे थो। किराया वधनि था, इन करे असांखे हर शइ महांगी मिले थी। सो महिरबानी करे पेट्रोल जा घटाया वञनि। शहरियुनि मुतालबो कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत खां त वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोल जे अघनि ते नोटिस वठी आवाम खे रिलीफ फ़राहम करे। कैमरामैन अब्दुर रहमान समूह सां गॾु ताहिर समूह, आवाज़ टीवी न्यूज़, तलार।